अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदव। हाणे सूरत हाल कुझु अहिड़ी थी वई आहे, जन वटि हारी कार्ड ऐं जिन खे सब्सिडी मिली आहे उहे बि परेशान आहिनि ऐं जिन वटि न आहे उहे बि परेशान आहिनि। असां हमेशह असांजो तकिया कलाम आहे, चवंदा आहियूं त आबादगार जो मतिलबु इहो आहे त कॾहिं बि परेशान न थींदो। तव्हां परेशान न थींदा कयो, तव्हां हिमत वारा आहियो, तव्हां जुस्तजू करण वारा आहियो, तव्हां बाशऊर आहियो ऐं तव्हां पंहिंजे हक़नि जे बारे में ॻाल्हायो था। तव्हांखे हर ॼाण ख़बर रिपोर्ट सोशल मीडिया जे थ्रू या प्रिंट मीडिया जे थ्रू मिले थी ऐं कंहिं बि मसइले में परेशान न थियो। इहे सब्सिडी पहिरियां जेकॾहिं न हुयूं त दुनिया हले पई, जेकॾहिं हाणे आहिनि या ख़तमु थींदियूं त दुनिया हलंदी पई, पर गुज़ारिश आहे त परेशान न थींदा कयो। ॾाढी हिकिड़ी अजीब कशमकश आहे। आबादगार जेकॾहिं परेशान आहिनि त असां लाज़मी उन्हनि खे इंफॉर्मेशन या सही इंफॉर्मेशन ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। परेशान न थींदा कयो। हिकिड़ा आबादगार परेशान आहिनि त असां जेको आहे गवर्नमेंट खे कणिक न ॾिनी आहे, उन जे बारे में परेशान न थियो। हिकिड़ा चवनि था जेको आहे मार्केट मां असां कणिक महांगी वठी गवर्नमेंट खे ॾियूं, उन जे बारे में परेशान न थियो। हिकिड़ा चवनि था त जेको आहे हारी कार्ड कोन मिलियो आहे, उन जे बारे में परेशान न थियो। मसइला जेके आहिनि उन सभिनी मसइलनि जा हल हूंदा आहिनि, पर असांखे उन सूरत हाल खां सम्झणो पवंदो, सोचणो पवंदो। तव्हां गवर्नमेंट हिकिड़ो ज़हन में सुवालु रखो त गवर्नमेंट खे जेकॾहिं तव्हां कणिक ॾिनी आहे त छो ॾिनी आहे, जेकॾहिं गवर्नमेंट खे तव्हां कणिक नथा ॾेई सघो छो नथा ॾेई सघो, उन जा तव्हां वटि सबूत हुजनि। तव्हांखे सब्सिडी मिली आहे त तव्हां उहा कीअं यूटिलाइज़ कई आहे, तव्हांखे सब्सिडी नाहे मिली, तव्हांजो हक़ु मारियो आहे त उहो किथे कीअं कंहिं मारियो आहे, उन हिसाब सां तव्हां वटि सबूत पंहिंजा हुजणु घुरिजनि। कुझु आबादगारनि जा सुवाल आहिनि, उहो तकिड़ो जल्दी जल्दी, छो जो पहिरियां मां इन ते वीडियोस ठाहे चुको आहियां, उहे जेके सुवाल इंशाअल्लाह ताला क्लियर कंदासीं। स्ट्रेट फॉरवर्ड ऐं बिल्कुलु हिकिड़ो माना संजीदगी वारे सां तव्हांखे जवाबु ॾींदासीं। इंशाअल्लाह उमेदु आहे त तव्हांखे इहे वीडियो पसंदि ईंदी। वीडियो पसंदि अचे त असांखे लाइक एंड शेयर ज़रूरु कंदा कयो, इहा असांजी हिमत अफ़ज़ाई थींदी। जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो ते स्टार जो ऑप्शन हुजे त असांखे स्टार सां बि सपोर्ट तव्हां करे सघो था। ॿाहिरिनि मुल्कनि में जेके दोस्त हूंदा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हां जेको आहे, तव्हां जेकॾहिं असांजी वीडियोस ॾिसो था त उन्हनि खे असांखे सपोर्ट ज़रूरु कंदा कयो, छो जो ॿाहिरिनि मुल्क वारनि खे जेकॾहिं असांखे मतिलबु रीच मिलंदी, उहे शेयर वग़ैरह कंदा, उन्हनि जी लोकेशन लॻंदी त इंशाअल्लाह ताला असांखे घणी सपोर्ट मिलंदी। हाणे हीअ सुवाल मां लिखिया आहिनि तकिड़ा तव्हांखे ॿुधायां थो। आबादगार चवनि था त हारी कार्ड मिलियो आहे पर ख़ाली आहे। हिन कंडीशन में, हिन सिचुएशन में तव्हांखे जेकॾहिं सब्सिडी नाहे मिली त इहो हारी कार्ड तव्हांजो कम जो आहे, पर थी सघे थो तव्हांखे सब्सिडी न मिले। ठीकु थी वियो, मैसेज आयो पर रक़म नाहे मिली। हिन कंडीशन में जेकॾहिं तव्हांखे मिसाल HBL कनेक्ट या हारी कार्ड मिलियो आहे, उन जे थ्रू तव्हांखे मतिलबु मैसेज अची वियो आहे। किथे फॉल्ट आहे, सिंध बैंक एंड एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट में मालूमात वठो। माना पेमेंट न अचण जा घणा चांसिस आहिनि। पेमेंट जेका अची वई उहा पहिरियां अची वई आहे, ठीकु आहे। हाणे पेमेंट जेका छो नथी अचे, माना इन प्रोजेक्ट में तमामु घणो घपलो थियो आहे, कमु तमामु घणो जेको आहे करप्शन थी आहे। इन जे करे जेके आबादगार रहिजी विया आहिनि, मुंहिंजो ज़ाती अंदाज़ो आहे त इहे रहिजी वेंदा। DAP जी रक़म मिली आहे पर यूरिया जी नाहे मिली। जिन खे DAP जी रक़म मिली, यूरिया जी पेमेंट नाहे मिली, ईअं सम्झो त उन्हनि खे यूरिया जी पेमेंट कोन मिलंदी। छो कोन मिलंदी? साॻियो ई सबबु आहे त तमामु घणी करप्शन थी आहे ऐं हिननि वटि ट्रांसपेरेंसी सां जेको आहे प्रोजेक्ट न हली सघियो। इन जे करे यूरिया जी रक़म मिली आहे पर DAP नाहे मिली। बिल्कुलु ईअं ई थियो आहे। हमेशह गवर्नमेंट हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो हलाईंदी आहे त माना हर माण्हू खे मतिलबु उहा शइ प्रॉपर तरीक़े सां न मिलंदी आहे। किथे आबादगारनि पंहिंजी इंफॉर्मेशन सही न ॾिनी हूंदी आहे, किथे जेको आहे गवर्नमेंट छा कंदी आहे, ॼाणी वाणी कुझु अहिड़ियूं शयूं करे छॾींदी आहे जितां माण्हू मुंतशिर थियनि। ठीकु आहे, इहा ॻाल्हि सोचे छॾियो त माना कॾहिं कॾहिं असांजी बि ग़लती हूंदी आहे, कॾहिं कॾहिं हुकूमत जे तरफ़ां अहिड़ियूं शयूं करे छॾिबियूं आहिनि त जेको आहे तव्हां जीअं मुंतशिर थियो, तव्हां उनखे मतिलबु कंहिं न कंहिं सिलसिले में फाथल हुजो, माना रड़ हले पई आहे। ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि असां पाण सभिनी खे सम्झण आहे त दुनिया जॾहिं डिजिटल थिए थी, दुनिया जॾहिं सॼो निज़ाम ऑनलाइन आहे, CNIC मतिलबु जॾहिं तव्हां लॻाईंदा आहियो त तव्हांजी हर डेटा अची वेंदो आहे। तव्हांजो मोबाइल नंबर, तव्हांजो पीउ जो नालो, तव्हांजो ॻोठु, एरिया, इलाइक़ो सभु कुझु अची वेंदो आहे। उन जे बावजूदि माण्हुनि जो CNIC नंबर अलॻि आहे ऐं नालो अलॻि आहे। माण्हुनि जो CNIC नंबर जो 3 डिजिट 2 डिजिट अलॻि आहिनि, नालो साॻियो आहे। इहा माना हिकिड़ी वॾी ग़लती आहे। हारी कार्ड ते नंबर ग़लति आयो, नंबर ग़लति आयो आहे। सिंध बैंक सां राब्तो कयो, उन्हनि खे एप्लीकेशन ॾियो, उन्हनि खे चओ। जेकॾहिं सिंध बैंक वारा रिस्पॉन्स नथा कनि त उन्हनि जी कंप्लेन तव्हां जेको आहे गूगल ते सिंध बैंक हेड ऑफिस जो कॉन्टेक्ट नंबर PTCL हूंदो, उन ते कंप्लेन कयो। ऑनलाइन काफ़ी तरीक़ा आहिनि, उन्हनि ते बि तव्हां कंप्लेन करे सघो था। हारी कार्ड ते नालो ग़लति आहे, इहो बि सिंध बैंक जो आहे, इशू आहे।
ठीकु आहे। उन खां अलावा फार्म जमा करायो पर सब्सिडी न मिली आहे ऐं कार्ड बि न आहे मिलियो। हाणे तव्हां हारी कार्ड न मिलियो आहे, फार्म जमा करायो, तव्हांजी डेटा सही आहे त एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट में वञो, उतां इंफॉर्मेशन वठो, मुख़्तियार जी ऑफिस में वञो, पर तव्हां जेका इंफॉर्मेशन तव्हांखे वठणी आहे उहा एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट में वठणी आहे। तव्हांजे ज़िले में, तव्हांजे तलके में एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जूं ऑफिसूं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे रिस्पॉन्स नथा ॾियनि, तव्हां असांखे ॿुधायो, असां हुनखे रिक्वेस्ट कंदासीं, मौज़िब सुठे सुहिणे तरीक़े सां हुनखे गुज़ारिश कयो, साईं असांखे जेको आहे हीउ मसइलो आहे, महिरबानी करे असांखे रिस्पॉन्स ॾियो। एप्लीकेशन लिखियो था, एप्लीकेशन जूं 2 कापियूं करायो, हिकिड़ी कापी ते हुननि खां रिसीविंग वठो। ठीकु आहे। तव्हांजे जेको चवणु नथो कनि, तव्हांखे रिस्पॉन्स नथा ॾियनि, उतां एडिशनल डायरेक्टर हुजे, डिप्टी डायरेक्टर हुजे, उतां डायरेक्टर हुजे, हुनजो नंबर असांखे ॾियो, असां तव्हांजो मसइलो हल कराइण जी कोशिशि कराईंदासीं। ठीकु आहे। ऐं ॾाढो सुठो कमु हलंदो इनशा ताला, कमु सुठा थींदा, इहे करप्शन वारा कमु ख़तमु थींदा, अलाह खे में उमेद इहा ई आहे। जेको तव्हांजो मगर मसइलो हूंदो, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जे ऑफिस में तव्हां वेंदो, उन्हनि खे सुठे नमूने सां ॿुधाईंदो, चाहे उहो तव्हांजो सिंध बैंक जो मसइलो हुजे, हारी कार्ड जो मसइलो हुजे, सब्सिडी जो मसइलो हुजे, फूड सेंटर जो मसइलो हुजे, तव्हां एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट खे चवंदो, उहे तव्हांजा मसइला हल कराईंदा। एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट पंहिंजा सभु मसइला हल कराईंदी, उन्हनि खे पघार ई इन जे करे मिले थी। तव्हांखे ग़लति ग़ैर मयारी ज़हर मिलियो आहे, नकली ज़हर मिलियो आहे, नकली भाण मिलियो आहे, नकली ॿिज मिलियो आहे, उते एप्लीकेशन लिखी करे उन कंपनी जी, उन जी जेको आहे तव्हां शिकायत कंदो। तव्हां सां मार्केट में ॿियो को मसइलो आहे, या तव्हां सां जेके बि मसइला आहिनि, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफिस वञी करे उते विज़िट कंदा कयो। उमेदु आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। जेकॾहिं इन खां बावजूदि तव्हांखे सवाल आहिनि त इहे सवाल कमेंट में ज़रूरु लिखिजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। परेशान न थींदा कयो, हिमत वारा, बुअतबार, बहादुर हारी आबादगार थियो। अलाह पाक तव्हां सभिनी जी, असां सभिनी जी हिफ़ाज़त फ़रमाए। थैंक यू सो मच।